तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद, तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद। मुंहिंजा सिंध वासियों हिकु दफ़ो ॿीहर आजी आहिनि ख़ूबसूरत अंगण ते ऐं यकीनन ही जेको ॾिहाड़ो आहे सभु ख़ुशी सां मल्हाए रहिया आहिनि। ऐं कराची में बि जेकॾहिं ॾिसिजे त जज़्बो ऐं हिकिड़ो जोश वलवलो आहे, माण्हुनि जो समुंड आहे ऐं उन समुंड में एतिरा माण्हू मीन्स के ईअं चऊं त समायल आहिनि, एतिरा रंग आहिनि, एतिरा कलर्स आहिनि, इंडलस जा रंग एग्जैक्टली। अच्छा, समुंड माण्हुनि जो आहे, सिंधियुनि जो आहे ऐं इसाक साईं ऐं प्यारा दोस्त ऐं व्यूअर्स ऑर्गेनाइज़्ड आहे। मूं ॾिठो त रोडनि ते रश नथो थिए छो त जेके ट्रैफिक आहे उहो बि रवां दवां अथव, हुनखे साइड ॾेई पोइ पंहिंजी ख़ुशियुनि में, पंहिंजे इल्म में, पंहिंजे तालीम जे समुंड में ॿुॾी रहिया आहिनि। त केतिरी वॾी ॻाल्हि आहे, दिस इज़ ग्रेट ऑर्गेनाइज़ेशन। मां सम्झां थो इहा ई स्ट्रेंथ आहे हिन ॾींहं जी। जेकॾहिं ही राह हुजे ऐं मतिलबु अनऑर्गनाइज़्ड हुजे त शायदि हुनजो एॾो इम्पैक्ट ऐं इको बि न ठहे, उनजो एॾो असर बि न पए ऐं दुनिया एतिरो नोटिस बि न वठे हिन ॾींहं जो। त मां सम्झो सिंधी हिन ॾींहं खे रुॻो सेलिब्रेट नथा कनि, पर हिन जे पुठियां हिकिड़ो पैगाम बि ॾियनि था त कल्चर बेसिकली असांखे जुड़णु ॻंढिजणु ऑर्गनाइज़ थियणु सेखारे थो। एग्जैक्टली, हुन में एहतराम बि शामिल आहे, एहतराम हुजे, मैनेजमेंट बि हुजे ऐं इहे सभु शयूं असां लाइ माना रखनि थियूं। अच्छा सर, नज़म भला ॿुधो अव्हां खां, हिन सिंध ते अव्हां नज़म जेको लिखियो आहे उहो बि असां ॿुधणु चाहींदासीं। हा, मां हिकिड़ो गीत आहे जेको मां तव्हांजे ख़िदमत पेश कयां थो जेको ॾींहं जे हवाले सां, जंहिंजो नालो आहे ए सिंध अमा। तो लाइ जीअण जी ख़्वाहिश आहे, तो लाइ जीअण जी ख़्वाहिश आहे, तो लाइ मरण थो चाहियां मां, इन लाइ त वर वर सदके थियां, 100 वार वरण थो चाहियां मां। वल्ला ही इश्क बाह इबादत बि बिल्कुलु ॿियो कुझु न करण थो चाहियां मां। ए सिंध मां, ए जिंद मां, ही देश अनोखो दुनिया में, का मिट्टी हीअं न महके थी। ही देश अनोखो दुनिया में, का मिट्टी हीअं न महके थी, ॼण निंड में बालक मुरके पियो, ॼण लहर हवा ते लहके थी। ही देश अनोखो दुनिया में, का मिट्टी हीअं न महके थी, ॼण निंड में बालिक मुरके पियो, ॼण लहर हवा ते लहके थी, का विंगस मुरकी चेहरे खे पोतीअ सां ढके, ॼण लॼ विचां ए सिंध मां, ए सिंध मां। सभु फातिह घोड़ा ड्रोड़ाए, विया पंहिंजो मेरो हाव खणी। सभु फातिह घोड़ा ड्रोड़ाए, विया मोटी मेरो हाव खणी। तारीख़ कंहिं हरणीअ वांगुरु करणीअ खे तो टारियो रब जो नाव खणी। कंहिं हरणीअ वांगुरु करणीअ खे तो टारियो रब जो नाव खणी, थी भिट तां तोले दुआ जेका, वई अघजी अज़ली आयत जां, ए सिंध मां, ए जिंद मां। ऐं आख़िरी हिन जो शेर आहे, हिन नक्शे खे तावीज़ करे, मूं पंहिंजे दिलि खे पातो आहे। हिन नक्शे खे तावीज़ करे, मूं पंहिंजे दिलि खे पातो आहे। हर गोलीअ रत जी होलीअ में, मूं सिंधड़ी जिंदड़ी ॻातो आहे। ही विर्द त तुंहिंजे नाले जो, वरसे में मिलियो आहे वॾड़नि खां। ही विर्द त तुंहिंजे नाले जो, वरसे में मिलियो आहे वॾड़नि खां। ए सिंध मां, ए जिंद अमां। कुझु काइर मुंहिंजे कुड़म मंझां, था सोचनि तुंहिंजे सौदे जो। कुझु काइर मुंहिंजे कुड़म मंझां, था सोचनि तुंहिंजे सौदे जो। थी मरकद तड़पे होशूअ जी, ऐं रत कढे थो दोदे जो। थी मरकद तड़पे होशूअ जी, ऐं रत कढे थो दोदे जो। नई चीख ॿुधी अॼु मकलीअ जी, मां मोटियो हां तारीख़ वटां। ए सिंध मां, ए जिंद मां। इलाही खूबसूरत, यकीनन तमामु खूबसूरत। ऐं इन्ही पस मंज़र में जेको आहे सरमद अयाज़ साहब जो गीत बि थी वञे।
उन्हनि जे फरमादा आहियां, ख़ूबसूरत आयाज़ आवाज़ जो जे। आवाज़ ऐं हिन जो लहजो अव्हां जे नज़म सां बिल्कुलु मिले थो। हाय हाय, वाह वाह सही। वाह Yes. मत हमेशा हमेशा कुमिंग की त हा 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 ज़बरदस्त अच्छा इहो ॻाइणो आहे ही त मां यादि कंदुसि ठीकु आहे ओके इरशाद नेक्स्ट टाइम ते मां हिन ॻाइणो बिल्कुलु बिल्कुलु बेहतरीन शइ आहे ॿियो अचो धरतीअ ते को सुकराटियो न मारियो वेंदो वञी हर ज़र भरे जाम खे आरियो वेंदो होठ जो उन ॾींहं खां नफ़रत खे पखेड़ण वारा जॾहिं इंसान जी अज़मत खे उभारियो वेंदो रुनो घणो थम लुछो घणो थम सठो घणो थम ज़्यान जानी सठो घणो थम ज़्यान रुनो घणो थम लुछो घणो थम सठो घणो थम ज़्यान जानी सठो घणो थम ज़्यान जली जली थो कया उजालो जली जली थो कया उजालो लुची लुची तो चवां जमालो लुची लुची तो चवां जमालो खिली पुछी तो त कीअं हलां थो खिली पुछी तो त कीअं हलां थो जीअं हले तो जान जानी जीअं हले तो जान रुनो घणो थम लुछो घणो थम रुनो घणो थम लुछो घणो थम सठो घणो थम ज़्यान जानी सठो घणो थम ज़्यान इन दौर में मूं अक्सर ॾिठो त हर यार विकामी वेंदो आहे ॿियो त ठहियो पर पैसनि ते प्यार बि विकामी वेंदो आहे हो मिसकीन ते कहिड़ो ॾोह ॾिजे गरीब ते कहिड़ी मयार उन क़ौम जो कहिड़ो हाल जंहिंजो सरदार विकामी वेंदो आहे हो सरदार अली शाह वया वणई वॼी वियो हरकतां इतबार खॼी कहिड़ा कहिड़ा नाव खणा संसार विकामी वेंदो आहे असीम आही कमाल वांगे हसीन सोणे ख़याल वांगे हसीन सोणे ख़याल वांगे असीम आही कमाल वांगे हसीन सोणे ख़याल वांगे
हसीन सोने ख्याल वांगे कॾहिं त तुंहिंजो हसीन जलवो कॾहिं त तुंहिंजो जमाल जलवो जॾहिं कॾहिं आ जवान जानी जॾहिं कॾहिं आ जवान रुनो घणो थम लुछो घणो थम सठो घणो थम ज़्यान जानी सठो घणो थम ज़्यान ततिया थदिया में डुके बुखारी ततिया थदिया में डुके बुखारी सजी हयाती सिकी गुजारी सजी हयाती सिकी गुजारी बच्चे बूढ़े के यकीन थी वियो 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 अञा बि तोखे गुमान जानी अञा बि तोखे गुमान रुनो घणो थम लुछो घणो थम रुनो घणो थम लुछो घणो थम सठो घणो थम ज़्यान जानी सठो घणो थम ज़्यान समुंड मुंहिंजो गवाह थींदो समुंड मुंहिंजो गवाह थींदो ज़मीन ॾींदी बयान जानी ज़मीन ॾींदी बयान ज़मीन ॾींदी बयान आलीशान जबरदस्त सरमदया साहब जेको आहे महफ़िल सजाए छॾी लख थोरा तव्हांजा मां हिन प्रोग्राम में आया ऐं यकीनन इन्हनि जो महफ़िल बाक़ाइदे मचाई आहे ख़ूबसूरत पंहिंजे आवाज़ सां सो नाज़रीन ब्रेक वठंदासीं ब्रेक जो टाइम थियो आहे वापसि ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद एक दफ़ो ॿीहर भलीकार इन ख़ूबसूरत ट्रांसमिशन में आहे नाज़रीन इन में ख़ूबसूरत रंग आहिनि बैकग्राउंड में जेको नज़र अचे तो मुख़्तलिफ़ पेशा आहिनि ऐं जॾहिं तव्हांखे ख़बर आहे हीउ जेको सकाफ़ती ॾिहाड़ो आहे इहो इल्म खे डेडिकेट कयो आहे इल्म पिरायो सिंध संवारियो ऐं जॾहिं तालीम खे जे सिरे हेठि ॾींहुं मल्हाइजी रहियो आहे त नाज़रीन जेकॾहिं तालीम हासिल कयूं था त इन्ही सां जेके हुनर आहिनि जेके स्किल्स आहिनि महारतूं आहिनि उहे बि हासिल करे सघूं था सो जेको बि पंहिंजे डिपार्टमेंट में आहे या जेको बि पंहिंजे पंहिंजे ऑफिसिस में आहे स्कूल्स में आहे कॉलेजिस में आहे जिते जिते हू जेको ही ॾिहाड़ो भरपूर नमूने सां हर को मल्हाए रहियो आहे सो दानी साहब छा चवणु चाहींदा मां बिल्कुलु तव्हांजी राय सही आहे असांजा जेके सिंधी आर्किटेक्ट्स आहिनि जेकी डॉक्टर्स आहिनि जेकी हुनरमंद आहिनि जेकी इंजीनियर्स आहिनि जेकी स्कॉलर्स आहिनि फॉर्मर्स आहिनि छा चइजे ऐं पंहिंजे अख़लाक में पंहिंजे ॾे वठ में केतिरा त पंहिंजे रवैयनि में केतिरा सॉफ्ट आहिनि ऐं अलाह साईं बि ई चाहे थो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि चवंदा आहिनि त पंहिंजो अख़लाक नर्म रखियो तमाम खूबसूरत इन्ही खूबसूरत गाल सां वो असां सिंधियन जो आहे जबरदस्त असां लकी आहियूं जबरदस्त जबरदस्त जेड़ी सुणी ताज़ीब आहे तेरा सुणा गुलरन जेड़ा माण्हू आहे चवंदम जोया जी इखलाक सां गड गड असां में जेकी मेहमान नवाज़ी वाली हूंदी आहे वो त कमाल हूंदी आहे वडा मेहमान नवाज़ आयूं ऐं मेहमान नवाज़ी जी जने ॻाल्हायो उन ते बि असां जो कन ॻाल्हाईंदासीं पर अफशान गुल साहिबा असां सां मौजूद आहिनि उन्हनि खां असां कलाम बि ॿुधंदासीं उन्हनि जे ख़ूबसूरत आवाज़ में छा ॿुधाइण चाहियो हां कलाम ॿुधाइण जे लाइ बेक़रार बि आहे बेक़रार बि आहिनि ऐं व्यूअर्स बि चाहिनि था शाह जी उहा मां तव्हांखे ॿुधाईंदसि बिल्कुलु बिल्कुलु अफशान गुल बेक़रार
कर तूं साईं सरदार मुंहिंजा तोले थी पाण खे ठाहियो ठाहियां सिंगार पंहिंजा तूं मां ॻायां नचां मां खोली ही वार पंहिंजा तोले थी पाण खे ठाहियो ठाहियां सिंगार पंहिंजा तोले थी पाण खे ठाहियो ठाहियां सिंगार पंहिंजा पाराए मुखे खालिद छा पाराए मुखे बाहुन जा हार पंहिंजा तोले थी पाण खे ठाहियो ठाहियां सिंगार पंहिंजा तूं मां ॻायां नचां मां खोली ही वार पंहिंजा तोले थी पाण खे ठाहियो ठाहियां सिंगार पंहिंजा तोले थी पाण खे ठाहियो ठाहियां सिंगार पंहिंजा एतिरो प्यारो एतिरी प्यारी शायरी अंदाज़ आवाज़ अदायगी है वो सख्त दिल हुजे हुनखे भी प्यार थी जबरदस्त इलाही खूबसूरत है जेके अदाऊं हुयूं अफशा यो तव्हांजो क़ुर्ब आहे दिल जो जेको म्यूजिक हुयो उहो जबरदस्त हुयो ऐं मां हर पंहिंजे सॉन्ग में सिंधी मतलब सिंधी त टच जरूर हुजे टच माना शायरी में पूरी सिंधी हूंदी आहे ॼण त पंहिंजो जेको सिंधी जो कल्चर जो हिसाब आहे रंगन भरियो उहो सिंध सां प्यार आहे ॾाढो मज़ो ॾाढो ईंदो आहे डॉक्टर साहब सां गॾु मौजूद आहिनि ऐं थर उमरकोट लाड़ जेकॾहिं अचूं था काछे खां कानूंजर ताईं ऐं वरी जेकॾहिं कराची खां कश्मीर ताईं सिंध सॼी सोन आहे छा चवणु चाहींदा आहिनि ख़ुशीअ जे मौक़े ते ॾिसो मां सम्झां थो कुदरत सिंध खे जीअं ठाहियो आहे न उनजो नक्शो एॾो ख़ूबसूरत आहे जी तव्हां ॾिसो दुनिया जे धरतियुनि जा नक्शा मुल्कनि जा नक्शा सिंध जे नक्शे में हिकिड़ी अजीब हिकिड़ी अट्रैक्शन ऐं ब्यूटी आहे ॾिसण सां ई तव्हांखे हुन सां प्यारु थींदो अच्छा मथां वरी तमामु घटि अहिड़ा मुल्क या वतन आहिनि जिन खे हिकु ई वक़्तु एतिरा घणा तबई भाङा आहिनि जीअं तव्हां ज़िक्र कयो मिसाल जेकॾहिं दरिया हूंदो त समुंड न हूंदो अच्छा जेकॾहिं पंहिंजो सहरा हूंदो त पहाड़ न हूंदा जेकॾहिं पहाड़ हूंदा त कचो न हूंदो माना कुझु न कुझु खुटल हूंदो सिंध में कुझु बि खुटल न आहे फितरत हुनखे मोर जे पर वांगुरु एॾो मतिलबु वर्सटाइल ठाहियो आहे एॾो घण रंगो ठाहियो आहे एतिरी घण तरफ़ी ख़ूबसूरती अता कई आहे जो मां सम्झंदो असांखे फ़ख़ुरु करण जा सभु सबब मौजूदु आहिनि ऐं जेकॾहिं रुॻो ॿ सबब बि ॻोल्हियूं मिसाल मोहन जो दड़ो ऐं शाह लतीफ़ तॾहिं बि असांखे सॼी दुनिया में कंध खणी हलण लाइ इहे ॿ हवाला काफ़ी आहिनि पर वरी बि ॿ ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके असांखे ज़रूरु करणियूं पवंदियूं हिकिड़ी क़ौम जे तौर ते जेकॾहिं असीं चाहियूं था त उहो शाह जो शेर आहे न त साईं सदाई करी मथे सिंध सुकार त इहो सिंध मथां सुकार थींदो कीअं ॾिसो इहो इहा त शाह साईं जी आहे दुआ ऐं असां सभिनी जी आहे ख़्वाहिश पर इन ख़्वाहिश जे पूरा लाइ असांखे ॿ कम करणा आहिनि लाज़मी जिन तरफ़ असांजो एतिरो ध्यानु आहे हिकिड़ो इहो त असांखे सिंध जे मुआशी हालतुनि खे बहितर करण जे लाइ असांखे पोरियो करणो पवंदो महिनत करणी पवंदी अॻिते वधी ऑपरेट करणो पवंदो सुस्ती छॾणी पवंदी शयुनि तरफ़ जेको काइली ऐं लापरवाही वारो रवैयो आहे उनखे ख़तमु करणो पवंदो छाकाणि त क़ौमूं ऐं वतन पाण कोन सुधरंदा आहिनि या पाण तरक़ी कोन कंदा आहिनि उनजे पुठियां माण्हुनि जो हिकिड़ो पोरियो हूंदो आहे ऐं उहो सदियुनि जो पोरियो हूंदो आहे ॿियो असांखे इल्म तरफ़ पंहिंजो रवैयो ठीकु करणो पवंदो सही आहे थोले लेखे हिकु क़ौम तौरु असां जेकॾहिं हिकिड़ी वॾी लेकिन ॾिसूं या जेकॾहिं हिकिड़ी खोट ॾिसूं पाण में त थुले लेखे असांजो इल्म तरफ़ पढ़ाईअ तरफ़ तालीम तरफ़ रवैयो एतिरो मेच्योर न आहे एतिरो बहितर न आहे एतिरो आला ऐं शानाइतो न आहे ऐं जेकॾहिं उहो बहितर न थींदो त यकीननि तव्हां सम्झो त इहा शाह साईं जी इहा जेका दुआ आहे इहा दुआ थी सघे थो असांखे कॾहिं मरण त न ॾे
पर शायद वो सिंध मथां जो सुकार जी ख्वाहिश है वो पूरी भी मुश्किल से थी। उन खां पोइ आहे दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी पूरे आलम ले छा साईं दुआ कई आहे। यकीन विच में हिकिड़ी ॻाल्हि आहे अवां ज़ाहिरा सिंध यूनिवर्सिटी सां अवां जो राब्तो वास्तो ऐं अवां त चेयरपर्सन भी आहियो अवां चई सघो था त अञा लैकिंग आहे पर मां ॾिसंदो आहियां त फिजिक्स जी दुनिया हुजे केमिस्ट्री जी दुनिया हुजे बायोलॉजी हुजे मैथ्स हुजे पंहिंजा जेके सिंधी स्टूडेंट्स आहिनि यूनिवर्सिटी में या सिंध खां ॿाहिरि या मुल्क खां ॿाहिरि पंहिंजा नाला रोशन करे रहिया आहिनि। किन मखसूस इदारनि या किन मखसूस फर्दनि जे बारे में त असीं ॻाल्हायूं कोन था थोरे लेखे हिकु क़ौम तौरु मतिलबु जॾहिं असीं हिकु क़ौम तौरु गॾिजी जुड़ी ॻंढिजी उन कम खे कमु करे खणंदासीं उन पुठियां हिकिड़ो जुनून ऐं हिकिड़े जज़्बे तहत उन जे पुठियां पवंदासीं तॾहिं इज्तिमाही तरह हिकिड़े बहितर ऐं हिकिड़े दुनिया में आला ऐं शानायत मक़ाम खे हासिल कंदासीं जिन जी दुआ शाह साईं कई आहे। इलाही सुठी ॻाल्हि कई जे यकीनन जेतिरा वसाइल आहिनि उन तरह सां अगरि असां कोशिशूं वठूं ऐं चार मौसमूं आहिनि असांजी ख़ुशनसीबी आहे। अच्छा दानिश साहब भला हलजे गाने तरफ़ वरी असां गीत ॿुधूं अफशां खां अफशां गुल जे आवाज़ में वरी जेको आहिनि असां झुमण चाहियूं था असांजे व्यूअर्स जेके आहिनि उहे इंतज़ार में आहिनि त कॾहिं अफशां गुल वरी असांखे गीत ॿुधाइनि। बिल्कुलु ॾाढो सुठो मुंहिंजो हिकिड़ो गीत मशहूरु थियो आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदसि। बिल्कुलु गुलाबी जोड़े में आहे है मां कोशिशि कंदुसि मां ना झुमां। अच्छा मूंखे अमां कोशिशि कयो तो आई वञे थी इहा गुलाबी जोड़े वारी वो ॾाढो मुंहिंजो बहितरीन आहे मुंहिंजो भी फेवरेट मशहूर मशहूर है असांजो पंहिंजो फेवरेट आहे। ऐं मेशअप जी जॾहिं ॻाल्हि कजे जी त ई जेके मुख़्तलिफ़ अंदाज़ में जेको पंहिंजो कलाम पेश करे रहियूं आहिनि वरी उहे अदाऊं वरी उहा अदायगी या इन्हनि जेको सिंधी टच ॾिनो आहे पोइ जेके परस्तार आहिनि असांजे सिंगर्स जा ऐं ख़ासि तौर अफशां जा हू बि बेक़रार आहिनि त कुझु ॿुधण ॾिसण सम्झण मज़ो अचे। सोनी लगा थी दिलदार सोनी लगा थी दिलदार गुलाबी जोड़े में गुलाबी जोड़े में सोनी लगा थी दिलदार गुलाबी जोड़े में गुलाबी जोड़े में पर अखिल में खुमार पाई सोना सगार मुझे तो ही दिलदार थी वो मुझे प्यार तो ले आस कया थी सिंगार गुलाबी जोड़े में गुलाबी जोड़े में हाथ में गजरा ओ गजरा हाथ में गजरा चोटीअ में गुल अखड़ने मंझ कजला हर को चवे थो मूंखे तुंहिंजो चेहरो चंड मिसला चेहरो चंड मिसला चेहरो चंड मिसला हाथ में गजरा चोटीअ में गुल अखड़ने मंझ कजला हर को चवे थो मूंखे तुंहिंजो चेहरो चंड मिसला मुंहिंजी बरे थी पेशानी मस्त मुंहिंजी आजवानी मुंहिंजा चमकन रेशमी वार गुलाबी जोड़े में गुलाबी जोड़े में खुशबू लाए ओ लाए खुशबू लाए ओ लाए खुशबू लाए बेसत पाया तुझे लायो जानी मुझे दीवानो तू आ दिल भर माँ तुझी दीवानी माँ तुझी दीवानी माँ तुझी दीवानी खुशबू लाए बेसत पाया तुझे लायो जानी मुझे दीवानो तू आ दिल भर माँ तुझी दीवानी पीरता में मुझे साव थोड़ो भेजो मुझे आप गया तोते दिल मन सार गुलाबी जोड़े में
सूह जी रानी ओ रानी सूह जी रानी आया सोना तोखे थी मां चाया आईने जे सामो घायल वार थी पंहिंजा ठाया सूह जी रानी आया सोना तोखे थी मां चाया आईने जे सामो घायल वार थी पंहिंजा ठाया पेजी जोड़ी आहे खूब मुझो आई महबूब कजा मुखे न जानी धार गुलाबी जोड़े में गुलाबी जोड़े में सोहनी लगा थी दिलदार गुलाबी जोड़े में गुलाबी जोड़े में पर अखिल में खुमार पाए सोना सगहार मुझो तो ही दिलदार थी वो दसा मुझो प्यार तो ले हंस कया थी सिंगार गुलाबी जोड़े में गुलाबी जोड़े में जबरदस्त, इलाही खूबसूरत, तमाम बेहतरीन। वाह वाह वल्ला वल्ला आला छा तव्हांजो आवाज़ पोइ अंदाज़ पोइ तमाम ही खूबसूरत, शायरी इलाही बेहतरीन ऐं पोइ हाणे हुन नहीं ते ही वार पोइ गुल ऐं वाह, ही वाह। गजरा आहा अच्छा ब्रेक वठिजे हाणे दानिश साहब। इसाक साहब खे अवां ख़ामोश करे छॾियो बिल्कुलु तमाम खूबसूरत, इलाही बेहतरीन आहे नाज़रीन। हाणे हलंदासीं सभु ब्रेक ते, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं। केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद, तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद। हिकु दफ़ो ॿीहर ख़ुशि आमदीद हिन प्रोग्राम में, हिन ट्रांसमिशन में। अहिड़ी ख़ूबसूरत जेका सजायल आहे, ख़ुशियुनि भरी शाम आहे ऐं असां सां गॾु हिन प्रोग्राम में महिमान नवाज़ मौजूदु आहिनि, ख़ूबसूरत आवाज़ आहिनि, ख़ूबसूरत चेहरा असां सां मौजूदु आहिनि। ऐं हीउ जेको ॾिहाड़ो आहे कल्चरल जो सकाफ़ती ॾिहाड़ो आहे जेको असां मल्हाए रहिया आहियूं, रोडनि रस्तनि पूरी दुनिया में जोश व ख़रोश सां मल्हाइजी रहियो आहे। ऐं असां सां गॾु हिन प्रोग्राम में सुमेरा नाज़ बि मौजूदु आहिनि। उन्हनि खां असां मैसेज वठंदासीं, पुछंदासीं त हू कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो असांजे व्यूअर्स खे, छो जो भी हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं आहे जंहिंमें असां चाहियूं था त सभिनी जो जेको जेके बि असांजे व्यूअर्स आहिनि उन्हनि खे कुझु ॿुधायूं, कुझु सेखारींदा हलूं। सो यकीनन असां हिक ॿिए खां सिखंदा रहंदा आहियूं। कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा? मां इहो ई मैसेज ॾींदमि त ॾिसो असां हिकिड़ो सुठे नमूने सां अञा वधीक हिन खे अगरि जे बहितर नमूने सां जेतिरो बि थी सघे त माना अञा वधीक असां हिन में क्रिएशन आहियूं, अहिड़ियूं शयूं, अहिड़ा रंग अञा वधीक शामिल कयूं त जीअं असांजे माना सिंध खां ॿाहिरि बि जेके असांजा माण्हू वाक़ई में उहे ॾिसनि त वाक़ई हूअं त सिंध असांजी रंगनि सां मालामाल आहे, पर मां चवां थी अञा हिनखे अॻिते वधाइजे। वाह, इलाही ख़ूबसूरत मैसेज, इलाही बेहतरीन मैसेज आहे। ऐं अफशां गुल साहिबा खां बि मैसेज वठंदासीं त उहा असांजे व्यूअर्स खे छा चवणु चाहींदी, कीअं लॻो अव्हांखे हिन प्रोग्राम में, हिन महफ़िल में अची करे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा? माशाल्लाह मूंखे त ॾाढी ख़ुशी थी, मां आई आहियां ऐं प्रोग्राम कयो आहे ऐं ॾाढो सुठो थो लॻे। तव्हां जहिड़ा प्यारा भरिया माण्हू माशाल्लाह, मां बि शामिल आहियां। हा तव्हां मतिलबु सभई शामिल, ॿिन्ही खे चयो, सभिनीनि खे चवां थी त ॾाढा प्यारा भरिया। ऐं मां इहा ई अलाह साईं खां दुआ घुरंदसि त इहे खुशियूं ईअं सदाईं ख़ुशि हुजे। बसि मुंहिंजी हमेशह ख़्वाहिश बि इहा हूंदी आहे त जेकी बि असां सिंधी आहियूं भाइर भेनरनि वांगुरु ऐं हिक ॿिए खे प्यार ॾियूं, मोहबत ॾियूं, कुर्ब ॾियूं। आहे सभु कुझु इहो ई ज़िंदगी में, ॿियो कुझु बि न आहे, प्यार आहे ऐं सदाईं ईअं ख़ुशि हुजनि। असांजा जेके बि सिंधी आहिनि, जेके बि दुनिया में आहिनि, कुंड कुंड में आहिनि, इलाही ख़ूबसूरत मैसेज बि आहे, दुआ बि आहे। अदी पंहिंजनि गीतनि में ज़िंदा रहंदासीं, जीवन में ज़िंदा रहंदासीं, जीवन में बि रहंदासीं। हाँ, जिन रस्तनि तां गुज़रियासीं ज़ाहिद, तिन रस्तनि में ज़िंदा रहंदासीं। उहे इसाक साईं वञनि अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, दुबई, मिडल ईस्ट, जिते जिते ही वेंदा साईं जेके इल्म जी रोशनी आहे वधंदी रहंदी आहे। ऐं मैसेज बि साईं खां वठणु चाहींदासीं। डॉक्टर साहब कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा व्यूअर्स खे? ऐं ज़ाहिर आहे जॾहिं टीचर्स जी ॻाल्हि अचे थी, टीचर्स जेके आहिनि मशाल अहिड़ा हूंदा आहिनि, इल्म पिरायो। सम्झां थो त जेको कल्चर आहे न उहो उनखे ॿिनि हिसनि में ॾिसण जी ज़रूरत आहे। उनजो पहिरियों हिसो ज़ाहिरी आहे ऐं उहो पंहिंजो इज़हार करे थो फन वसीले, आर्ट वसीले,
शायरी वसीले, डांस वसीले, मौसीकी वसीले, लिबास वसीले, समाजी रवैयन वसीले, उथणी वेहणी वसीले, अक़ीदन वसीले, हिकिड़ो उनजो हिकिड़ो पासो इहो आहे। ॿियो उनजो पासो बेसिकली उनजे फ़िक्र जो आहे, उनजे क़दुरनि जो आहे, उनजे सोच जे निज़ाम जो आहे। ऐं हिकिड़ो कल्चर असांजो उहो बि आहे। असां मिसाल गीत ॿुधी उन ते नची हलिया त वञूं था, पर जॾहिं चऊं था जीए सिंध, त पोइ असांखे इहो बि सोचणो पवंदो उहा जीअंदी कीअं, उहे कहिड़ा अमल, उहे कहिड़ियूं कोशिशूं, उहे कहिड़ा पोरिया आहिनि, असां सभु मिली करे जंहिंसां उहा जीअंदी ऐं सदाईं जीअंदी ऐं असीं सभु तॾहिं जीअंदासीं जॾहिं सिंध जीअंदी। पर रुॻो उन ते नची हलिया वेंदासीं त पोइ शायदि ॾुखियो आहे। उनजे पुठियां जेको पोरियो आहे, जेको अमल आहे, उन सां पाण खे ॻंढणो पवंदो कंहिं तरह। राइट, तमामु बहितरीन ऐं जेको आहे जेको जेको चऊं था मीन्स के कॉल आहे जेको उन ते इम्प्लीमेंटेशन बि हुजणु खपे। ऐं यकीनन असां जेके ॻाल्हियूं सुठियूं सुठियूं ख़ूबसूरत कयूं था ऐं उन्हनि सां गॾोगॾु जेको आहे उन ते अमल जे करे कंदासीं त यकीनन ही सिंध सुहारी अञा वधीक ख़ूबसूरत थी वेंदी। ऐं अव्हां हिन प्रोग्राम में आया, ॾाढी ख़ुशी थी, यकीनन सुठी ॻाल्हि ॿोल थी ऐं सॉन्ग्स बि ॿुधां थी। लख थोरा ऐं सभिनी जा हिन प्रोग्राम में शामिल थिया ऐं ही जेके रंग आहिनि जारी सारी रहंदा ऐं असां सां गॾु ही मास्टर वली आहिनि, उन्हनि जा बि लख थोरा। ऐं वेंदे वेंदे उन्हनि जे ख़ूबसूरत आवाज़ में असां गानो ज़रूरु ॿुधंदासीं, कलाम ज़रूरु ॿुधंदासीं। जी अच्छा, दानिश पाण बि वेंदा? अच्छा, पाण पोइ बाद में मोकिलायूं था। जी कलाम आहे। ओ सिंध जिंद माता, माता जो हिकिड़ो हुन पंहिंजो वर्ड इस्तेमालु कयो आहे, हिंदी माँ जो लफ़्ज़ आहे, राज राजपर जी शाइरी आहे ऐं आरती जी ट्यून ते आहे। त आउं चाहियां थो आख़िरी में जेको इहो प्रोग्राम असां हुन में वाइंड अप कयूं। सिंध ओ सिंध माता, ओ सिंध जिंद माता, सिंध जिंद माता मुझी, ओ सिंध जिंद माता, जन्म जन्म संगनी हूँ, जन्म जन्म संगनी हूँ, निभाया थन नाता मुझी, ओ सिंध जिंद माता। सिंध सभीता गीता वरनी कुल्लई वेद पढ़ियुम, साईं कुल्लई वेद पढ़ियुम, नीह नगर जी निर्मल साभ्या, नीह नगर जी निर्मल साभ्या, कोमल भेद पढ़ियुम मुझी, ओ सिंध जिंद माता। मोहन जो मन तहजीबन जो उजरो अक्स बि आ, साईं उजरो अक्स बि आ, छन 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 संबारा जो, छन 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 संबारा जो, सुंदर रक्स बि आ मुझी, ओ सिंध जिंद माता। इंसानियत जी परचारक तूं, आज़ादीअ जो सा, साईं आज़ादीअ जो सा, शांति शांति घर घर शांति जो डस थियो पड़ला मुझी, ओ सिंध जिंद माता।
पाक पवित्र बरतर बाला आला सिंधु जल साईं आला सिंधु जल मिट्टीअ जी महकार पसां थे मिट्टीअ जी महकार पसां थे साह फसाह सफल मुझी ओ सिंध जिंद माता शहर बहर सर वाहण वस्तियूं थर बर थाक वसन साईं थर बर थाक वसन भूए सजी शल शाद रहे भूए सजी शल शाद रहे शल कुल अफलाक वसन मुझी ओ सिंध जिंद माता गीत संगीत गीत बगेड़ू गीत संगीत मीत बगेड़ू गेड़ू प्यार संदुम साईं गेड़ू प्यार संदुम गैर संदी ललकार मुकाबिल गैर संदी ललकार मुकाबिल दिल झूंझार संदुम मुझी ओ सिंध जिंद माता धरती सूह विरूह सरापा धरती भाग भरम मुझो धरती भाग भरम राज संदो मैं राज धरती राज संदो मैं राज धरती धरती दीन धर्म मुझी ओ सिंध जिंद माता ओ सिंध माता ओ माता ओ माता माता मुझी जी जल जी जल सिंध माता। वाह 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 जबरदस्त जबरदस्त आला वल्ला बेहतरीन वाह बेहतरीन छा खूबसूरत तमाम खूबसूरत आवाज इलाही बेहतरीन वाह, तमाम वाह, जबरदस्त नाज़रीन हाणे हलंदासीं सर ब्रेक ते ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद हिकु दफ़ो ॿीहर आजियां कयूं था हिन ख़ुशियुनि जे अंगण ते हिन सकाफ़ती रंगनि में असां सभु रंगजी विया आहियूं ऐं यकीनन असांखे अञा पंहिंजे पाण खे जेको आहे इम्प्रूव करिणो आहे जिते किथे ख़ुशियुनि जा रंग आहिनि ख़ुशियूं आहिनि मुर्कूं आहिनि मुस्कुराहटूं आहिनि ऐं ईअं ई जोश जज़्बो ऐं वलवलो रहियो ऐं हिन जेको तालीम जे सिरे हेठि असां हीउ ॾिहाड़ो जेको मल्हाए रहिया आहियूं उन ते बि अगरि असां अमल कंदा रहियासीं त यकीनन असां तरक़ियूं माणींदासीं ऐं असां सां गॾु हिन प्रोग्राम में जेके महिमान शख़्सियतूं शामिल आहिनि सो नाज़रीन तजस्सुस ज़रूरी आहे उनजो बि तारुफ़ थींदो सुमेरा नाज़ बि मौजूदु आहिनि दानिश मेहदी बि मौजूदु आहिनि जी जी दानिश चवण थो चाहियां तजस्सुस हुजे या न हुजे शख़्सियत अहिड़ी आहे त पंहिंजे प्रोग्राम जा ही जेके आर्ज़ आहिनि वक़्तु आहे एतिरो त दिलकश हूंदो एतिरो त इंटरटेटिव हूंदो त दिल ख़ुशि थी वेंदी सॼी सिंध जी सॼे पाकिस्तान जी सॼी दुनिया जी छो त हू शख़्सियत न सिर्फ़ु सिंध में आहे बल्कि पाकिस्तान में आहे मिडल ईस्ट में आहे अमेरिका में आहे सॼी दुनिया में आहे बिल्कुलु सॼी दुनिया में आहे अरे दानिश पहिरियां वल्लाह त चओ पोइ ॿुधायो वल्लाह नाज़रीन यकीनन जेको असां जॾहिं ॻाल्हि कयूं था सिंगर जी उहे बहितरीन सिंगर जेके असांजी सिंध जी सूं आहिनि पर ही वॾो नालो सिंध जो वॾो नालो सिंध जो जेको जंहिंजा फैन अव्हां बि आहियूं ऐं असां बि आहियूं ऐं अव्हां ऐं असां ई वाण वस्ती जेकॾहिं उनजी ॻाल्हि कजे त उते जेको आहिनि उन्हनि जा गूंजंदा रहनि था उन्हनि जा गीत ऐं ॿुधंदा रहूं था सो नाज़रीन तव्हां यकीनन ई गीत ॿुधंदा रहो था ऐं मेहरान टीवी ते बि उन्हनि खे ॾिसंदा रहो था ऐं हू आहे ईअं कि ही हसी ज़िंदगी गुज़री वई ख्वाब हो या हवा का खबर न पई छो त शमनरी मीराले
अवांखे भलीकार चवादासीं महिरबानी ट्रांसमिशन में न खुशियन में बड़ी महिरबानी ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी तव्हां पंहिंजे प्रोग्राम में मूंखे प्यार सां दावत ॾिनी ऐं मूं क़बूल कई दिलि सां असांखे बि ॾाढी ख़ुशी थी अवां असांजी हिन इन्विटेशन ते जेको आहे असांजे सॾ ते कई आया हिन प्रोग्राम में सॼी सिंध में हिन वक़्तु ही पंहिंजो सक़ाफ़ती ॾियारो सेलिब्रेशन थी रही आहे इल्मु पुरायो सिंध संवारियो हिकिड़ी घिटीअ में हिकिड़े पाड़े में रोड ते हॉल्स में स्कूल्स में कॉलेजिस में यूनिवर्सिटीज़ में सॉन्ग्स अवांजा हली रहिया आहिनि मौज मस्ती बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह ऐं तमामु हिन दफ़े जेको कल्चर असांजो प्रोग्राम जेको बे मल्हायो थो वञे इन में हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी थी आहे जेकी मूंखे ॾाढी पसंदि आहे जी इल्मु पिरायो सिंध संवारियो सची ॿुधायांव तव्हांखे त असांजी सिंध मालामाल आहे जी हर लिहाज़ सां बहितरीन रंगनि सां भरियल आहे पर असांजी सिंध में तालीम जो थोरो रुझान तमामु घटि आहे उहो महसूस कंदा आहियूं असां छो त ॻोठनि में इहो शऊर जेको न हाणे ही जेको तव्हां सभु मिली करे जेके बि चैनल वारा आहिनि सभिनि या मेहरान चैनल तमामु हिकिड़ो बहितरीन इहो क़दम खयो आहे त हर जॻह ते इहो आवाज़ पहुचे ऐं इल्मु जेको आहे न तमामु ज़रूरी आहे अवां बिल्कुलु सही था चओ जॾहिं पंहिंजो ही सक़ाफ़ती ॾियारो स्टार्ट थियो आहे तॾहिं खां एटलीस्ट घटि में घटि महरान टेलीविजन इल्म जी ॻाल्हि कंदो आहे ऐं असांजा सीईओ गुलाम नबी मोराई साहिब पोइ हिकिड़े हिकिड़े शहर में वञी टाउन में वञी इल्म जी ॻाल्हियूं तालीम जी ॻाल्हियूं ऐं दानिश साहब जॾहिं शमन अली मीराली साहब जो जेको मैसेज हलियो तालीम ते इल्मु पिरायो सिंध संवारियो उहो सभिनी ॾिठो पए जेको आहे सभु जेके सिंधी आहिनि ऐं महरान टीवी ते हलियो पियो मैसेज मां वरी बि इन ते बार बार इहा ॻाल्हि कंदुसि त इहो सिर्फ़ु हिकिड़े ॾींहं जे लाइ या 5 ॾींहंनि जे लाइ न अहिड़ो प्रोग्राम थींदो रहे छो त असांजे सिंधी जेके ॻोठनि में जेके मज़दूर हारी रहनि था उन्हनि में इहा शइ अञा कोन पहुती आहे त यार असां पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियूं इहे असांजो मुस्तक़बिल आहिनि ईंदड़ जेको सरमायो आहे सो उन्हनि ते घटि तवजह ॾिनी थी वञे अञा उहो ई सिस्टम आहे ॻोठनि में वञ त ॿार इहे होटल ते वेठा आहिनि या बेरा थींदा या ॿियो को अहिड़ो को कमु कंदा मज़दूरी कंदा पर इहे जेके 10-12 ॾींहं 12 महीना जेके या साल असां साल चवंदासीं इहे ॿारनि जा जेके न इहे टाइम ज़ाया न करनि सही ॻाल्हि ॿुधो न इहे तालीम ते ॿार खे बिल्कुलु जीअं समझ में अचे तो वाड़ो उनके तालीम जे तरफ वठी वञणु ज़रूरी आहे तमामु लफ़्ज़ कीमती आहिनि अवां जुमला कीमती आहिनि हिन वक़्तु सॼी सिंध सॼी दुनिया टोटल सिंधी जेकी सॼी दुनिया में आहिनि माशाअल्लाह अवांखे ॿुधी रहिया आहिनि सम्झी रहिया आहिनि ऐं अमल बि ज़रूरु कंदा अॼु खां ई सुभाणे जॾहिं सिज चिमके त असांजा ॿारड़ा जेके आहिनि जेके अञा ताईं स्कूलनि में न विया आहिनि उन्हनि खे पाण नसीहत कयूं ऐं हू मोकिले छॾनि ऐं उन्हनि जा जेके वालिदेन आहिनि इहे ख़ासि उन्हनि ते मां त इहो थोरो ज़ोर अपील कंदुसि ख़ुदा कारण पंहिंजे ॿारनि ते छो त वालिदैन जेके आहिनि न उहे ई ॿारनि खे सुठी सलाह बि ॾेई था सघनि छो त ॿारु जॾहिं होश संभाले थो न उनखे स्टार्टिंग में ई इन तरफ़ अगरि वठी वञिबो न त ॾाढो सुठो थींदो पोइ जॾहिं वॾा था थी वञनि पोइ हेॾे होॾे जीअं होटलनि ते या को ॿियो कुझु अहिड़ो हुन में अची था वञनि पोइ एॾे तवजह नथी थिए ज़िमेवारी अहिड़ी थी वेंदी आहे त मजबूर थी वेंदा आहिनि परे रहण जे करे जी पर न यू आर राइट ऐं अवां जी ॻाल्हियूं वेड़ियूं अवां जी ॻाल्हियूं बि मिठियूं आहिनि अवां जो लहजो अवां जो अंदाज़ यकीन कयो असां सुबुह खां वेही ही चई रहिया आहियूं पर मूंखे लॻे थो त ही जेके ॿ लफ़्ज़ आहिनि हिन जो असर थियो ई हाणे एतिरो प्रोग्राम असां कंदा पिया अचूं सुबुह खां ई पर हाणे जेकी असांजे प्रोग्राम में 4 चंद लॻाइण जी जेकी ख़ूबसूरती आहे सू आई आहे उहा बस कमाल सुमेरा नाज़ खे आवाज़ सिंध घुमजे पोइ सिंध घुमजे भला हा बिल्कुलु बिल्कुलु सिंध घुमाईंदो भला पंहिंजे मिठड़े आवाज़ में मां त इहो चवां थो त मूंसां गॾिजी करे पूरी सिंध जो सैर कयूं छो त असांजी सिंध ख़ूबसूरत आहे मालामाल आहे मालामाल आहे त बस अवां चओ त पोइ घुमूं बिल्कुलु बिल्कुलु आवाज़ जे दोष ते सफ़र कयूं जी जी शमन साहब
हिते आला 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 द ग्रेट ब्रदर द ग्रेट सिंगर अञा रहियल आहे सिंध घुमणी आहे पर ब्रेक वठण बि ज़रूरी आहे ऐं नाज़रीन जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो असां सां शमन अली मीराली साहब इन प्रोग्राम में मौजूद आहिनि उन्हनि जो असां कलाम बि ॿुधी रहिया आहियूं एंजॉय करे रहिया आहियूं हिन जेको आहे एंजॉयमेंट सां गॾु ननी रंगनि सां गॾु असां ब्रेक वठंदासीं ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद बीहर आजियां कयूं था इन ख़ुशियुनि जे अंगण ते इन सकाफ़ती ॾिहाड़े ते ऐं नाज़रीन जॾहिं ॻाल्हि कयूं था कल्चरल डे जे हवाले सां जीअं तव्हां असां सभिनी खे ख़बर आहे त अॼोको जेको कल्चरल ॾिहाड़ो जेको मल्हाइजी रहियो आहे उहो तालीम जे सिरे हेठि आहे सो इल्मु पिरायो सिंध संवारियो ऐं इहो ई नारो हुजणु खपे या यकीननि जेकॾहिं कराची में हैदराबाद में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ॾिसजे त रैलियूं निकिरनि पियूं ऐं सभु ख़ुशी सां जेको आहे ही जेको ॾिहाड़ो आहे उहो मल्हाइजे पियो ऐं ही राति जो टाइम आहे हीअं हर को पंहिंजे घर तरफ़ वञे पियो कराची चयो आहे लड़काणो लाड़काणो शिकारपुर सखर पूरी सिंध सर नालनि में मिठान आहे वल्ला शिकारपुर जेको कॾहिं पेरिस जो ॾेख ॾींदो वाह वाह शिकारपुर जूं यादगिरियूं सर शिकारपुर जूं यादगिरियूं थी वञनि बिल्कुल शिकारपुर जो है शिकारपुर जी मिठाई शिकारपुर जी माता के जरूर बुधाइंदुसि शिकारपुर हिकिड़ो तारीख़ी शहर है जी हाँ उनमें तव्हां खे मोहब्बती माण्हू मिलंदा प्यारा माण्हू मिलंदा मेहमान नवाज़ मिलंदा जी जी मुंहिंजी त ज़िंदगी बचपन उते ही गुज़री आहे दानिश्वर इंटेलेक्चुअल्स पॉलिटिशियंस बिजनेसमैन सभई सर बिल्कुल 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 इन में कोई शक न आहे शिकारपुर जा ॾाढा बहितरीन इंसान आहिनि तमामु प्यारा माण्हू आहिनि ऐं हिक ॿिए खे माफ़ करण वारा बि आहिनि जी हा वॾी ॻाल्हि इहा ई आहे सो तमामु शिकारपुर जूं यादूं त काफ़ी आहिनि मूं वटि माशाअल्लाह जी ख़ूबसूरती जी जेकॾहिं ॻाल्हि कजे ढक बाज़ार जी पूरी कवर थियल आहे मथां छित इलाही ख़ूबसूरत ऐं वणंदड़ आहे ख़ूबसूरत ऐं ॾिसो न इहो पुराणे दौर जी छत ठहियल आहे तव्हां तक़रीबन 2 किलोमीटर थी वेंदो इहो बाज़ार वॾी ॻाल्हि त पूरी ढक बाज़ार ठहियल आहे हीअं ढकियल आहे ऐं विच में पखा लॻल आहिनि गर्मियुनि में अगरि माण्हू बाज़ार में घुमे थो त उनखे गर्मी कोन थींदी 2 किलोमीटर वधीक हूंदो आहे 2 किलोमीटर ऐं वेल डन अच्छा शमन अव्हां खे ख़बर आहे त बस अव्हां कमाल आयो ऐं दिलनि में आयो ऐं जॾहिं अव्हां जो सॉन्ग ऑन एयर थींदो आहे त बस लिसनर्स मदहोश थी वेंदा आहिनि ॾिसो न इहा हिकिड़ी अलाह जे तरफ़ां कर्म नवाज़ी आहे हाणे ईअं पाण ॻाल्हायूं था त इते तव्हांखे मुंहिंजो चहिरो चेंज लॻंदो जी ऐं जॾहिं ॻाइण जे हिसाब सां मूंखे काफ़ी सवाल थींदा आहिनि यार हुन टाइम में तुंहिंजी बिल्कुलु हर शइ चेंज थी वञे सो इहा बस कर्म नवाज़ी आहे बस इहा कर्म जा फोटोस हिकिड़ी हिकिड़ी घिटीअ में हिकिड़ी हिकिड़ी बस में हिकिड़े हिकिड़े घर में आहे छा ॻाल्हि आहे बस ही रंग आहिनि ऐं आवाज़ जा रंग आहिनि पर इन्हे खे पाण जॾहिं पाण फ़ख्र सां चवंदा आहियूं त असांजा सिंधीज़ असांजो जेको सकाफ़ती ॾियारो आहे सॼी दुनिया में असांजो जेको सकाफ़ती ॾियारो आहे सभिनी खां मथे आहे असां ऑर्गेनाइज़्ड बि आहियूं सुभान अल्लाह बिस्मिल्लाह अच्छा दानिश साईं मां पंहिंजी ज़िंदगी हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त असांजो इंडिया में प्रोग्राम थियो उॾो जॾहिं वापसि अचूं पिया त हिकिड़ी तमामु वॾी गायक तमामु वॾो मशहूरु आर्टिस्ट आहे सो हुन मूंखां सवाल कयो त इहे चांहि पिया पीऊं सुबुह जो टाइम हुयो जी तो शमन भाई आप यार आप सिंध तक महदूद क्यों मैंने कहा यार खान साहब बात ये है कि सिंध ने मुझे इतना कुछ दिया है साईं केड़ी जरूरत है किथे वञण जी असांजी सिंध एतरी असांजी सिंध असांजो मुल्क आहे ऐं सभु कुझु ही असांजे लाइ यूरोप बि आहे असांजे लाइ पाकिस्तान बि आहे असांजी धरती आहे असांजी धरती सां जेको इश्क आहे दानिश जो ॾिसो न इलाही सारा सिंगर जेकी ॿाहिरि बि वेंदा आहिनि उहो बि एतिरो नालो न कमाईंदा आहिनि जेतिरो सर्जन हिते पंहिंजे सिंध में रही करे जेतिरो नालो ऐं सिंध सॼी सोन आहे सिंध जी जेकॾहिं माणिक मोतियुनि ते ॻाल्हाइजे त सिंध जूं जेके पर्सनैलिटीज़ आहिनि जेके इल्म जे शऊर सां नवाज़ियल जेके अहिड़े फन अहिड़े हुनर सां नवाज़ियल अहिड़ा सुठा आर्टिस्ट जेके आहिनि
सो उहे तमामु बहितरीन हिन असां ईअं खणी चऊं सिंध खे सजाए वेठा आहिनि। ऐं अॼु जेको असां ही सेट सजायो आहे ऐं शमन अली मीराली साहब हुन में गेस्ट आहिनि। शिकारपुर खे सर बयानु पिया कयो, शिकारपुर खां अलावा ॿियो कहिड़ो शहर आहे जेको अव्हांखे वधीक सुठो लॻंदो आहे? तारीख़ी शहर? हा, शिकारपुर त हुनजी त मां तारीफ़ कंदुसि ई कंदुसि, पर सच मां तव्हांखे ॿुधायां न, पूरी सिंध जेको आहे न, पूरो सिंध जेकी सिंध आहे उहो मुंहिंजो हर जॻह ते मुंहिंजो घरु आहे ऐं उहा ई मोहबत मिलंदी आहे। जिथे बि वेंदो आहियां न ईअं महसूसु न थींदो आहे त हाणे हिकिड़े ॿिए शहर में आया आहियूं त हितां जा माण्हू चेंज हूंदा, पर उहा साॻी मोहबत आहे। सही आहे, उहा ई मोहबत। अव्हां ॻायो आहे सभिनी उन में ख़ुशियूं बि आहिनि, शादियुनि जा सॉन्ग्स बि आहिनि, गम जा बि आहिनि, सभु मां त तव्हांखे ॿुधायां न, मिलन जा बि आहिनि। बिल्कुलु मुंहिंजा एतिरा सारा गीत आहिनि, जेको बि मौज़ू चिड़ंदो न त मुंहिंजो गीत ज़रूरु हूंदो हुन में। ऐं तव्हांखे ॿुधायां त ॾिसो इहो वॾी हिकिड़ी मुंहिंजी महिनत रही आहे हिन में। लाज़मी हिन फील्ड में इंसानु जल्दी शोहरत उनखे नथी मिले, बहरहाल असांखे त काफ़ी अरसो थियो आहे, माना 35 खां 40 साल सम्झो मां हिन फील्ड खे ॾिना आहिनि। अॼु ताईं सरसब्ज़ आया अल्हम्दुलिल्लाह, बसि पर शौक़ु मुंहिंजो उहो ई आहे, साॻियो ई, शौक़ में कमी न आई आहे। फनकार जल्दी मतलब ईंदा आहिनि, मथे पहुचींदा आहिनि, वरी माना कुझु अर्से खां पोइ गायब बि थी वेंदा आहिनि, पर तव्हांजो हिकिड़ो अहिड़ो मर्तबो, हिकिड़ो अहिड़ी गायकी, अहिड़ो कमाल आहे। हा, हर दौर में हर वक़्त में केतिरो बि टाइम गुज़री वञे, पर जॾहिं असां ॿुधूं था त असांखे उहा नवान लॻंदी आहे उन्हनि शयुनि में। ख़बर अथव, मां तव्हांखे ॿुधायां, ॾिसो जेको तव्हां सुवालु कयो इहो त जेके फनकार अचनि था वरी ग़ाइब था थी वञनि, उनजो बि हिकिड़ो रीज़न आहे। उहो इहा आहे त मां पंहिंजा जेके जूनियर उन्हनि खे त मां इहो हिकिड़ो ईअं सम्झो त सम्झाणी ॾींदो आहियां, सबक़ु ॾींदो आहियां त यार हीउ असांजो कमु जेको आहे न, हीउ आहे फ़ुक़राई कमु। ॾिसो, हा, हिन में निवड़त जेतिरी निवड़त हूंदी न उन में ई मज़ो आहे। सभिनि सां प्यार मोहबत जो इख़लाक़ हुजे सुठो। ही दुनिया दौलत अचणी वञणी शइ आहे, शोहरत बि अचणी वञणी आहे, पर इंसान असलियत खे न भुलाए। यूनिवर्सिटीज़ में अव्हां परफॉर्मेंस ॾिनी आहे, सॼी सिंध जी यूनिवर्सिटीज़ में किथे किथे, जीअं त सिंध यूनिवर्सिटी, लफ्ज़ यूनिवर्सिटी वग़ैरह वग़ैरह, ॿिया ॿ टे नाला, ख़ैरपुर जी यूनिवर्सिटी, लड़काणे इलाही सारा मुंहिंजा प्रोग्राम जेके ख़ैरपुर में यूनिवर्सिटी, जामशोरो में स्टार्टिंग सच मां तव्हांखे ॿुधायां त इतां ई थी, जामशोरे में। मुंहिंजो दोस्त हुयो, आहे अलाह करे अञा ख़ुशि हुजे, आवाज़ हुजे, डॉक्टर मुमताज़ शाह, हू मूंखे वठी आयो शुरू में। उन जे तरफ़ां मूं ॾे लेटर आयो, अॻे ख़त हूंदा हुया त यार तूं ॾाढो सुठो ॻाए थो ऐं असां हिकिड़ो प्रोग्राम रखूं था, सो उन में तव्हां अगरि अची वञो। मां चयो यार मुंहिंजो शौक़ु आहे बाबा, मूंखे जिते बि घुरायो अची वेंदुसि। सो हिकिड़ो प्रोग्राम थियो त उहो यादगार प्रोग्राम हो मुंहिंजो। तमामु ॿुधण वारा सुठा माण्हू, डॉक्टर ऐं समझदार, पढ़िया लिखिया, उन में शाइर बि हुया, अदीब बि हुया। त जॾहिं उहो प्रोग्राम स्टार्ट थियो त तक़रीबन 3 खां 4 टीमूं उन्हनि घुरायूं, म्यूज़िशन वारा हैदराबाद खां। हिकिड़ा वॼाए वञनि, वरी ॿिया अचनि, त असांजी सॼी राति उहा जेकी महफ़िल थी वेंदे सुबुह थी वियो। ऐं गर्मियुनि जी मौसम, मां तव्हांखे ॿुधायां, इहो मूंखे बिल्कुलु यादि आहे त मुंहिंजो आवाज़ु जेको अलाह साईं जे तरफ़ां हिकिड़ी नेमत आहे मुंहिंजे मथां, करम नवाज़ी आहे, आवाज़ में कमी न पई अचे, आवाज़ु वधंदो वञे पियो। त उते कंटिन्यू थियनि पिया। आर्टिस्ट हिकिड़ो वेठो आहे त उहो सभई उते उन्हनि इहा ई ॻाल्हि कई त यार हीउ बसि जेको आहे करिश्मो आहे, हीउ दुआ आहे, इहा दुआ आहे। सो सुबुह थी वियो। इलाही ख़ूबसूरत ऐं ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रहंदो, पर ब्रेक वठण बि लाज़मी आहे। शमन अली मीराली साहब असां सां गॾु आहिनि। नाज़रीन वठंदासीं ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं, केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। तालीम जिंदाबाद हुजे, हुनर जिंदाबाद, तालीम जिंदाबाद हुजे, हुनर जिंदाबाद, तालीम जिंदाबाद हुजे, हुनर जिंदाबाद, तालीम जिंदाबाद हुजे, हुनर जिंदाबाद।